कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल ॾींहं खां हींअर ताईं मुख़्तलिफ़ वक़्तनि में 4 भेरा ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया आहिनि, जंहिं सबबि शहरियुनि में ख़ौफ़ हिरास पखिड़िजी वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त लांडी ऐं मलीर भरिसां हिकु दफ़ो ॿीहर ज़लज़ले जा लोॾा महसूस कया आहिनि। इलाइक़े जे रहिवासियुनि मूजिबि ज़लज़ले जा लोॾा सुबुह जो 10:30 वॻे महसूस थिया। ज़लज़लो माप कंदड़ मर्कज़ मूजिबि लांडी ऐं मलीर में ज़लज़ले जे लोॾनि जी शिदत 3.2 हुई। ज़लज़ले जो मर्कज़ क़ाइदाबाद जे भरिसां हो ऐं इन जी ज़मीन अंदर गहराई 10 किलोमीटरनि ताईं ॿुधाई वञे। ज़लज़ले जा लोॾा 10:29 ते रिपोर्ट थिया। गुज़िरियल राति देर सां पहिरियों झटको 1:12 ते महसूस कयो वियो, जंहिं खां पोइ शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 1:30 वॻे 2 भेरा वधीक लोॾा महसूस कया विया। इन खां अॻु गुज़िरियल शाम 6:05 वॻे बि शहर में ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया। ज़लज़ले जा लोॾा ख़ासि तौर ते क़ाइदाबाद, मलीर, लांडी, शाह फैसल टाउन, कोरंगी, मजीद कॉलोनी, शेरपाओ कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में महसूस कया विया। ज़लज़ले जी शिदत रेक्टर स्केल ते 3.2 रिकॉर्ड कई वई आहे, जॾहिं त इन जी गहराई 12 किलोमीटर हुई। ज़लज़ले जो मर्कज़ कराची जे गडाप टाउन जे भरिसां हो। ज़लज़ले जा लोॾा एतिरा ज़ोरदार हुया जो शहरी पंहिंजे घरनि खां ॿाहिरि निकिरी आया ऐं अज़ाननि सां गॾु अल्लाहु अकबर, तौबा ऐं इस्तग़फ़ार जो विर्द में मशगूल थी विया। घरनि जी भितियुनि में डार पइजी विया आहिनि। इलाइक़े में आसमान ते पखियुनि जो ॻोड़ पिणु ॿुधण में आयो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मस्जिद मां अज़ानूं ॾिनियूं वयूं, जॾहिं त शहरियुनि जो वॾो अंग घरनि खां ॿाहिरि निकिरी आयो, जेको ख़ौफ़ विचां घर वञण लाइ तयारु न हो। मौसमियात खाते ऐं ज़लज़लो माप कंदड़ मर्कज़ इन ॻाल्हि जी तस्दीक़ कई आहे त इहो ज़लज़लो मामूली नौइयत जो हो, पर इन जे बावजूदि शहर में ॻणिती ऐं दहशत जी लहर पखिड़ियल आहे।